अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तमाम श्री आयो न्यूज़ नाउ स्पेशल ट्रांसमिशन खणी हाज़िर थिया आहियूं मीर शोएब खान शहर सां गॾु। बल्दियाती इलेक्शन, मकानी चूंडूं ऐं जनरल इलेक्शन हिन वक़्तु सियासी चेचटो उरुज ते पहुतल आहे। ज़िले घोटकीअ में शहर ख़ानदान, लुंड ख़ानदान, महर ग्रुप, लुंड ग्रुप हिन वक़्तु पंहिंजनि सियासी हरबनि खे इस्तेमालु करण में रुधल आहे। को कंहिंजा माण्हू खारे रहियो आहे त को कंहिंजा माण्हू ठाहे रहियो आहे। हिन वक़्तु बल्दियाती इलेक्शन जो सियासी चेचटो उरूज ते आहे। पीपल्स पार्टीअ खे किथे धक रसी रहिया आहिनि त किथे पीपल्स पार्टी पंहिंजी पोज़ीशन मज़बूत कंदी पई वञे। हिन वक़्तु सियासत ज़िले घोटकीअ जे हवाले सां NA 204 ऐं PS 18 ते आवाम जी नज़रुनि में आहे। PS 18 जेको तको हिन वक़्तु सरदार मीर शहरियार ख़ान शर जो आहे, जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो बाग़ी MPA आहे ऐं उन जो सियासी इलेक्शन में जंहिं उनखे सपोर्ट कयो, जेको उनजो भाइटियो आहे मीर शोएब खान शर, उन इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त आऊं NA 204 ते कंहिं न कंहिं पार्टीअ जे थ्रू या आज़ादु हिसाब सां इलेक्शन विढ़णु वञा पियो। त इन दौरान आवाम जे नज़रुनि में काफ़ी सवाल घुमी रहिया आहिनि त छा मीर साहब जेको आहे सो NA 204 ते जेको फ़ैसिलो कयो आहे, इन फ़ैसिले ते उहो आख़िरी टाइम ताईं बीठो रहंदो या जेको आहे सो कंहिंजे चए में अची करे जेको आहे सो इलेक्शन तां हथु खणी वेंदो। इन्हनि चंद सवालनि जा जवाब खणी करे हिन वक़्तु असीं पहुता आहियूं मीर शोएब खान शहर जे रेती शहर हाउस ते। मीर शोएब खान खां पुछंदासीं त उहो पंहिंजी राय आवाम जे अॻियां कीअं रखणु थो चाहे ऐं उनजो सियासी नज़रियो कहिड़ो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मीर साहब, सभ खां पहिरियों त तव्हां जेको फ़ैसिलो कयो आहे इलेक्शन में बीहण जो, इहो हिकु नॉर्मल फ़ैसिलो न आहे। इन जी इलेक्शन ऐं क़ौमी असेंबलीअ जी इलेक्शन का नौजवान थी करे तव्हां एतिरो वॾो हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त सभ खां पहिरियों तव्हांखे जस हुजे, इहो फ़ैसिलो कीअं कयो? तव्हां नौजवान आहियो, इन में मीर साहब बि तव्हांखे ज़ाहिर ॻाल्हि सम्झाईंदो कंदो त इन जी इलेक्शन ते तव्हां एतिरो फ़ैसिलो कयो आहे अहम, त इन बारे में तव्हां कीअं फ़ैसिलो कयो, इन जो छा नज़रियो आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियों न्यूज़ नाउ टीम जी ऐं तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो मां। सभ खां पहिरियों त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त NA 204 जेको हल्को आहे, इन ते पहिरियों बि मां हिकु इंटरव्यू में चई चुको आहियां त मुंहिंजो ग्रैंड फादर ॾाढो सरदार अहमद यार ख़ान इन हल्के ते इलेक्शन विढ़ियो 2 दफ़ा। सो उन खां बाद असां वटि इन हल्के ते को बि असांजे ख़ानदान मां कैंडिडेट न हुयो। सो इन करे मां इहो ऐलान कयो त मुंहिंजो हाणे असांजो हल्को इहो NA जेको आहे ख़ाली पियो आहे, सो इन ते ऐलान कयां थो त बहितरु रहंदो NA 204। काफ़ी इलेक्शन गुज़री आहे, उन में शहर बिरादरी जेको आहे सो को माण्हू न बीहारियो, त इन दौरान तव्हां इहो फ़ैसिलो कयो आहे। इन खां अलावा जेकॾहिं इन ते सरदार मीर शहरियार ख़ान शहर तव्हांखे चवे, दबावे या शहर बिरादरी चए त तव्हां इन तां हथु खणी वञो, असांजी सपोर्ट कयो, त तव्हां छा हथु खणंदव या पंहिंजो इन बारे में? ॾिसो, इलेक्शन विढ़णु सभ जो हक़ आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असां बि महिनत कई आहे, काफ़ी साल मूंखे महिनत कंदे थी विया आहिनि ऐं अहिड़ी ॻाल्हि आहे कोन। सो इनशाअल्लाह शहर बिरादरी में बि मुंहिंजूं तक़रीबन हज़ारे उमेदूं आहिनि ऐं असांजे ख़ानदान में बि हज़ारे उमेदूं आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे इनशाअल्लाह मूंखे यकीन आहे त सपोर्ट कंदा, छाजे करे त असांजे ख़ानदान मां को बि इन हल्के ते कैंडिडेट न आहे। सो ज़ाहिर आहे उहो मूंखे छॾे कंहिंजी बि सपोर्ट न कंदा इनशाअल्लाह। NA 204 ते इलेक्शन तव्हां कहिड़ी पार्टीअ तां जेको आहे सो इलेक्शन विढ़णु वञो पिया? इहो हिकु इंतिहाई हाई लेवल जो दर्जे जो सुवालु आहे। NA 204 ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकु पार्टी आहे, पीपल्स पार्टी आहे, ग्रैंड डेमोक्रेटिक पार्टी आहे, आज़ादु उम्मीदवार बि काफ़ी मैदान ते लहंदा, मियाँ आहिनि भरचुंडी वारा, उन्हनि मां बि को ईंदो। त ज़ाहिर आहे तव्हां कहिड़ी पार्टीअ जो फ़ैसिलो कयो आहे, कहिड़ी मदेनज़र आहे तव्हां? ॾिसो, पार्टी अञा ताईं जेका सिलेक्ट न कई आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो वक़्तु ईंदो, कंहिंसां इताद थींदो, इताद ठाहिण खां बाद में ई थी सघे थो। ज़रूरु कंहिं न कंहिं पार्टी खे मुंहिंजी ज़रूरत हूंदी। अगरि कंहिं बि पार्टी खे मुंहिंजी ज़रूरत हूंदी त हू ज़रूरु मूंखे जेको आहे त पार्टी में शमूलियत कराईंदा ऐं इताद बि ठहंदो ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे पोइ पार्टी जे ई प्लेटफॉर्म तां इलेक्शन विढ़ंदासीं। जेकॾहिं कंहिंसां बि सेटअप में न आयो त पोइ ज़रूरु आज़ाद ते बि इलेक्शन ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि तव्हांजे इन हवाले सां? ॻाल्हि आहिनि असांजूं, उन में ज़ाहिर ॻाल्हि आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बि आहे ऐं उन खां अलावा फंक्शनल लीग बि आहे। सो कुझु JUI वारनि जूं बि आहिनि, 3-4 पार्टियूं जेके असां वटि हिते पीपल्स पार्टी खां बाद आहिनि। ज़रूरु उन सां बि ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। सो ॾिसूं त हाणे थोरो वक़्तु अचे त वक़्त जे हिसाब सां कंहिं न कंहिं पार्टी खे सिलेक्ट कंदासीं, ज़ाहिर उन जे प्लेटफॉर्म ते इलेक्शन विढ़ंदासीं। PS 18 जे हवाले सां तव्हां छा फ़ैसिलो कयो आहे? PS 18 ते छा सरदार मीर शहरियार ख़ान शहर जो हल्को आहे, उहो हमेशह उन इलेक्शन खटिया बि आहिनि, हराया बि आहिनि, छा ईंदड़ जनरल इलेक्शन में उनजी सपोर्ट कंदव, तव्हां वर्क कंदव? ॾिसो, तक़रीबन काफ़ी साल थी विया आहिनि मूंखे। ज़ाहिर ॻाल्हि आहे मां हमेशह चाचे सां ई गॾु रहियो आहियां, सभिनि खे ख़बर आहे ऐं तक़रीबन विच में तव्हांखे सभिनि खे ख़बर हूंदी त असांजे ख़ानदान जा फ़र्द
चाचे खे ज़ाहिर ॻाल्हि आहे छॾे करे हलिया विया, कंहिं किथे वञी ऐलान कयो, कंहिं कहिड़ी जॻह ते ऐलान कयो ऐं कंहिं कहिड़े ग्रुप जॉइन कई, कंहिं कंहिंजे पोयां गाॾी लाथी। सो मां त ज़ाहिर ॻाल्हि आहे उन वक़्त खां वठी अॼु वक़्त ताईं हमेशह चाचे सां गॾु रहियो आहे। ऐं उन खां बाद में अगरि ॾिठो वञे त इन ते पंहिंजो PS 18 ते उहो अगरि मां ऐलान करणु चाहियां हा त मां PS 18 ते बि ऐलान करे सघां पियो। ज़ाहिर ॻाल्हि आहे जेकॾहिं मां ऐलान कयां त सभु चवंदा भई हाई साहब जो पोटो आहे सरदार अहमद यार ख़ान जो, हाई साहब जी सीट आहे, ज़ाहिर आहे बीह सघे पियो। पोइ इन में छा हुयो त असांखे ॿिन्हिनि खे नुक़सानु अचे पियो, चाचे ऐं मूंखे। सो मां इहो फ़ैसिलो कयो त ज़ाहिर ॻाल्हि आहे बाबे साहब खां वफ़ात खां बाद में असां ख़ानदान ऐं कबीले असां चाचे खे अॻुवाण कयो, वॾो कयो। हिन टाइम बि उहो असांजो बि ज़ाहिर आहे ख़ानदान जो वॾो आहे ऐं कबीले जो बि अॻुवाण आहे। त उन खां बाद में अलाह पाक उनखे हयाती ॾिए, ज़ाहिर आहे हू वेठो आहे कैंडिडेट उम्मीदवार आहे ऐं हमेशह इंशाअल्लाह रहंदो PS 18 ते। छो त बाबे साहब जी वफ़ात खां बाद जॾहिं असां उनखे वॾो कयो त मतिलबु उन सीट जो उहो वारिस आहे, उहो उते बि आहे। जेकॾहिं मूंखे इन सीट ते ऐलान करिणो हुजे हा, ज़ाहिर ॻाल्हि आहे PS 18 ते बीहणो हुजे हा, त अगरि ॾिठो वञे त ज़ाहिर ॻाल्हि आहे बिरादरी ऐं ख़ानदान ॿई मसइले में पैदा थी वञनि हा। सो मां बिरादरी खे बि आज़ादु छॾियो ऐं ख़ानदान खे बि आज़ादु छॾियो। मां उन हल्के ते ऐलान कयो जिथे मतिलबु हाणे बिरादरी बि आज़ादु आहे ऐं असांजो ख़ानदान बि आज़ादु आहे, हू ज़ाहिर ॻाल्हि आहे असांजी सपोर्ट करे सघनि था। ऐं सुवालु इहो अचे थो PS 18 ते त ज़ाहिर ॻाल्हि आहे मुखालफ़त कंहिं सूरत में ई नथो करे सघां मां चाचे जी, हू त असांजो वॾो आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे भली मूंखे का बि पार्टी जेको आहे सिलेक्ट करे या न करे, पर असां ख़ानदान जेके रिश्ता आहिनि उहे सियासत खां वधीक आहिनि, उन्हनि खे टोड़नि त कॾहिं असांजे ज़हन में ई न ईंदो जो असां उनखे ख़तमु कयूं। ऐं हिन वक़्तु मकानी चूंडुनि जो जेको चेचटो हले थो, जनरल इलेक्शन त हिकु अञा हुनजो ऐलान बि न थियो आहे, हुन में टाइम पियो आहे। मकानी चूंडुनि वारे सिलसिले में हिन वक़्तु जहांगीर ख़ान शहर बेरूटा जे PS 61 तां जेको आहे सो विढ़ण जो हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे, त छा तव्हां पंहिंजे ख़ानदान जे माण्हुनि जी सपोर्ट कंदो मकानी इलेक्शन में? ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे त हाणे कुझु माण्हू चवनि पिया त शोएब ख़ान जेको आहे त पंहिंजे ख़ानदान जो मुखालिफ़ थी वियो आहे ऐं उन खां बाद में ख़ानदान जी मुखालफ़त करे थो पियो। ॾिसो अगरि मूंखे पंहिंजे ख़ानदान जी मुखालफ़त करणी हुजे हा या मुनाफ़क़त करणी हुजे हा त अॼु बल्दियाती इलेक्शन में हर ख़ानदान जे फ़र्द जे साम्हूं मुंहिंजो पैनल हुजे हा ऐं मां पंहिंजो पैनल अलॻि ठाहे करे उन्हनि जी मुखालफ़त कयां। पर मां जेके बि कैंडिडेट असांजे ख़ानदान जा फ़र्द आया आहिनि, मां इनशाअल्लाह उन्हनि जी दिलि सां सपोर्ट कंदुमि ऐं उन्हनि सां गॾु आहियां। ज़ाहिर ॻाल्हि आहे छो त जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त ज़ाहिर ॻाल्हि आहे मां पंहिंजे ख़ानदान जे साम्हूं पैनल ठाहे करे ऐं उन्हनि खां मुखालफ़त करे वञा हा, पोइ उन्हनि जी मां मदद कयां हा। पर अॼु ताईं बि तव्हां को बि अहिड़ो मुंहिंजी न ॿुधी हूंदी। ज़ाहिर ॻाल्हि आहे मां पंहिंजे ख़ानदान सां गॾु आहियां ऐं रहंदुमि। ऐं हिन वक़्तु NA 204 ते तव्हां इलेक्शन विढ़ण जो हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे, इंतिहाई वॾो फ़ैसिलो आहे। सरदार मीर शहरियार ख़ान शहर उहो PS 18 तां इलेक्शन विढ़े थो पीपल्स पार्टीअ तां, त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी उनखे ज़ोर भरींदी त तव्हां पंहिंजे भाइटे खे सम्झायो त हितां हथु खणी वञे या उन ते ज़ोर भरियो वेंदो, पोइ तव्हांखे शहरियार ख़ान शहर चवे त बाबा हथु खणो, त उनजे जो रद्द अमल तव्हांजो छा हूंदो? ॾिसो सभ खां पहिरियों त हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे मां पहिरियों बि चयुमि त इलेक्शन विढ़णु सभ जो हक़ु आहे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त मां हिन हल्के खे छॾे करे PS 18 ते इलेक्शन विढ़ा हा। ज़ाहिर ॻाल्हि आहे मां ऐलान कयां त मां पहिरियों बि चयुमि त मां ख़ानदान खे बि मसइले में विझां ऐं उन खां बाद बिरादरी खे बि मसइले में विझां। बाक़ी हाणे अहिड़ी ॻाल्हि न आहे जेकॾहिं मूंखे ख़ानदान चवंदो या मूंखे ख़ानदान जो को फ़र्ज़ु चवंदो त तव्हां हिन हल्के खां हटी वञो, त मां त ॾिसो न पहिरियों ई ॻाल्हि चयुमि त मां कंहिं बि ख़ानदान खे या बिरादरी खे मसइले में न विधो आहे। ऐं बाक़ी रही ॻाल्हि इहा पीपल्स पार्टी हाणे जेकॾहिं ज़ाहिर ॻाल्हि आहे हिन घोटकी खां हटी करे मां कंहिं ॿिए ज़िले ते ऐलान कयां, सांगड़ या जेकमबाद कंहिं बि ज़िले ते ऐलान कयां, उतां जो MNA पीपल्स पार्टी जो पोइ चाचे खे चवे त हाणे साईं तव्हांजो भाइटो बीठो आहे, तव्हां हिनखे हथु खणायो, पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे उतां बि त मां हथु न खणंदुमि न। इलेक्शन त हर हिक जो विढ़णु जेको आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे पंहिंजो हक़ु आहे। इलेक्शन उहो विढ़ी सघे थो। ज़ाहिर ॻाल्हि आहे इलेक्शन में जो मक़सदु इहो आहे त तव्हां पहिरियों पंहिंजे ग्राउंड ते बीहो, ग्राउंड ते बीही करे तव्हां पंहिंजो कुझु न कुझु कयो ऐं तव्हांजी मुखालफ़त या तव्हां मजबूर तॾहिं थियो था जॾहिं तव्हां ख़ानदान जे फ़र्द जे साम्हूं अचो। बाक़ी हाणे ईअं त असां मूंसां गॾु ज़ाहिर ॻाल्हि आहे कैंडिडेट तक़रीबन मां सम्झां थो 8 खां 10 हूंदा NA ते, पोइ हाणे उहो हर कैंडिडेट जेकॾहिं चाचे खे चवंदोसीं तव्हां शोएब ख़ान खे हथु खणायो त इनशाअल्लाह मूंखे उमेदु आहे चाचो मूंखे मायूस न कंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे मां बि त हुनखे मायूस न कयो आहे। 2013 खां वठी मां हुन जलसनि में जलूसनि में ताउननि में जाॾे काॾे जहिड़ो हाल हुयो मां हुनजो कयो आहे। ऐं जेकॾहिं मुंहिंजे अंदर में का मुखालफ़त हुजे हा, मुनाफ़क़त हुजे हा या ॻाल्हि कजे टसल हुजे हा मूंखे सिधो पंहिंजे ख़ानदान सां, त अॼु मां PS 18 ते ऐलान कयां ऐं मां बीह रहां। हर माण्हू चवे हा त हाई साहब जी सीट आहे, हाई साहब जो पोटो आहे बीठो आहे, पर मां ऐलान ई उहो कयो न मां कंहिं पंहिंजे ख़ानदान खे मसइले में विधो आहे
ऐं न ई मां जेको आहे त मां पंहिंजी बिरादरी खे मसइले में विधो आहे। बाक़ी सुवालु इहो रहे थो त NA 204 वारो इन तां हटणु या न हटणु। जेकॾहिं मूंखे हटिणो हुजे हा त तव्हां हाणे ज़ाहिर आहे बलदियाती में ॻाल्हियूं बि ॿुधियूं हूंदियूं BD इलेक्शन में, त शुएब ख़ान सिर्फ़ु जेको आहे बलदियाती इलेक्शन जे लाइ करे थो ऐं इहो हटी वेंदो, बलदियाती में कुझु न कुझु वठंदो। लेकिन मां बलदियाती में वठण खां ज़ाहिर आहे इनकार कई हर शइ, ऐं उन खां बाद में मां पंहिंजे बिरादरी जो दोस्तनि जो एतमाद न टोड़ियो। मूं चयो त मां NA 204 ते ऐलान कयो आहे, मां एतमाद नथो टोड़े सघां, मां इन जो उम्मीदवार आहियां ऐं रहंदुसि। तव्हां अगरि ॾिसो त हाणे भली असांजो डिस्ट्रिक्ट घोटकी हुजे या आउट ऑफ डिस्ट्रिक्ट हुजनि, त अगरि वालिद साहब MNA आहे त उनजो पुटु टाउन चेयरमैन आहे ऐं उनजो पूरो घर जो घर ईअं तव्हां ॾिसो त को ज़िले सदर आहे, को काथे एडजस्ट थियल आहे। जेकॾहिं अगरि ॾिसूं था कंहिं ॿियनि ज़िलनि में, जीअं असांजे ज़िले में ॾिसूं था, अगरि कंहिं ॿियनि ज़िलनि में ॾिसूं था त तव्हां अंदाज़ो लाए सघो था त जेकॾहिं वालिद साहब MNA आहे त उनजो भाउ MPA आहे ऐं पुटु ज़िले नाज़िम आहे ऐं सौट उहे कंहिं न कंहिं उहिदनि ते लॻा पिया। इहो बदकिस्मती सां हिकिड़ो असांजो ख़ानदान आहे जेको NA 204 जो असांजो वोट इस्तेमालु थींदो रहियो आहे। ज़ाहिर आहे असां कुझु पंहिंजो उन्हनि खे असर पावर ॾेखारींदासीं त सुभाणे असां कंहिंजी मजबूरी थींदासीं। जेकॾहिं असां पंहिंजो ग्राउंड ई न ठाहींदासीं, असर ई न ॾेखारींदासीं, त असां कंहिंजी बि मजबूरी न थी सघंदासीं। NA 204 ते कंहिंजा इतिहादी रहंदो? हिकु रवायती हरीफ़ आहे पीपल्स पार्टी जो मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड ऐं महर ग्रुप अॻवान आहे अली गौर ख़ान महर। तव्हां इन्हनि ॿिन्हिनि मां कहिड़ो फ़ैसिलो कंदो? ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी में त तव्हांजो हिन वक़्तु लाड़ो आहे कोन, ख़ालिद लुंड सां ठाव आहे कोन, त अली गौर महर जे छा तव्हांजी सपोर्ट कंदो? छा उन ॾे तव्हां वेंदो या उहो तव्हांजी मदद कंदो इलेक्शन NA 204 जे हवाले सां? ॾिसो, सभ खां पहिरियों त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हाणे कुझु ॾींहं पहिरियों ॻाल्हियूं हलनि पियूं त शुएब ख़ान जेको आहे त इस्तेमालु थिए थो पियो, कंहिंजे हथां इस्तेमालु थिए थो पियो। जेकॾहिं शुएब ख़ान इस्तेमालु थिए हा त मां तव्हांखे ॿुधायां, हिते असांजे डिस्ट्रिक्ट घोटकी में असां खां वधीक ताक़तवर ज़ाहिर ॻाल्हि आहे पिया आहिनि छा पंहिंजो उम्मीदवार ऐं सियासतदान। शुएब ख़ान अगरि इस्तेमालु थिए हा त हू सिधो PS 18 ते ऐलान करे हा, जिथे माना उन्हनि खे बि फ़ाइदो मिले हा। पर मां इस्तेमालु थियुमि न ऐं थींदुसि बि न। उन खां बाद में तव्हां सुवाल कयो त सरदार अली गौर ख़ान ज़ाहिर ॻाल्हि आहे असांजो क़ाबिल इज़त एतिराम आहे। मुंहिंजे ॾाॾे साईं जो सरदार अहमद यार ख़ान जो तमामु घणो वेझो हू दोस्त बि रहियो आहे, भाउ बि रहियो आहे ऐं असांजे ख़ानदान सां हुननि जी तमामु घणी मोहबत आहे। चाहे असांजा पाड़ेसरी हुजनि, उनजा पंहिंजा हुजनि, उन्हनि सां असांजो ठीकु ठाक हिकिड़ो फैमिली ट्रम रहियो आहे। बाक़ी अञा ताईं उहो इतिहाद न ठहियो आहे। ॾिसूं था अञा ताईं मुंहिंजी का बि ॻाल्हि अञा ताईं कंहिंसां बि इतिहादी सां न हली आहे। बाक़ी पीपल्स पार्टी जो ऑलरेडी चाचो ख़ालिद अहमद ख़ान लुंड MNA उहो कैंडिडेट वेठो आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो मूंखे सिलेक्ट कोन कंदा। बाक़ी ॾिसूं था त असांजो इतिहाद, असांजी पार्टी जो इतिहाद कंहिंसां थो ठहे, त उहो बाद जो मसइलो आहे। जॾहिं वक़्तु आयो त इन शइ ते ज़रूरु फोकस कबो। ज़ाहिर आहे इलेक्शन विड़ो था पिया, जनून ऐं जज़्बो या हिकु नज़रियो इंसानु खणी निकिरंदो आहे त बाबा हिन नज़रिए तहत मां वञां थो पियो। नज़रियो कहिड़ो खणी निकिता हो अवाम खे ऐं हिन प्लेटफॉर्म तव्हां छा मैसेज ॾींदो? ॾिसो, अवाम खे मां इहो प्लेटफॉर्म ॾींदुमि त असांजी जेको आहे मुंहिंजो नज़रियो आहे, जेको मुंहिंजो ख़्यालु आहे दिलि में, उहो इहो आहे त जेके असांजा NA 204 जा मां त ज़ाहिर NA 204 जो कैंडिडेट आहियां, त NA 204 जा जेके वोटर्स आहिनि उहे वीचारा जकड़िया पिया आहिनि, सीप आहे, उहे गची विया आहिनि। माना 8-8 साल, ॾाढा साल, 15-15 साल हिकिड़े ई कैंडिडेट खे ॾिसंदे ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां हाणे अंदाज़ो लाए सघो था। उम्मीदवार कैंडिडेट अगरि कहिड़ो बि अची वञे न, चॉइस थी अचे, माना हिकिड़ो फॉर एग्ज़ाम्पल मिसाल तव्हांखे ॾियां थो मां, त चूंडिजी अचे, उनखां ऑटोमेटिक अवाम जेको आहे बेज़ार थी वेंदी आहे। छाजे करे त हू पंहिंजे लख या 50,000 60,000 माण्हुनि खे नौकरियूं या कमकार नथा ॾेई सघनि। ठीकु आहे, उन खां बाद में मुंहिंजो नज़रियो ख़्यालु इहो ई आहे त मां चवंदो आहियां जेको NA 204 जा वोटर्स आहिनि, ज़ाहिर ॻाल्हि आहे मां बि नौजवान आहियां ऐं अॼुकल्ह नौजवाननि सां मुंहिंजी मोहबत बि घणी आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि खे मां इहो ई चाहियां थो त उन्हनि खे पंहिंजे उन मां कढां, जेके जकड़िया पिया आहिनि उन्हनि खे पंहिंजो कढां। NA 204 जो असांजो शहर बिरादरी जो जेको वोट हज़ारनि जी तादाद में इस्तेमालु थींदो रहे थो, त उहो बि मां जेको आहे त हिकिड़ो पंहिंजे प्लेटफॉर्म ते अची करे पाण कंहिंखे इस्तेमालु न करणु ॾियां। ऐं उन खां बाद में असांजा दोस्त आहिनि वीचारा ॿियनि क़बीलनि सां वास्तो रखंदड़ आहिनि, उहे बि मजबूरनि थी करे कंहिं ॿिए उम्मीदवार खे ॾियनि था। लेकिन अल्हम्दुलिल्लाह असां वटि त जेको अचे थो दोस्त NA 204 जो ॿिए क़बीले सां वास्तो रखनि, असां त मोबाइल कॉन्टेक्ट राब्तो हुजे या हिकिड़ो अचणु वञणु हुजे, असां सां त अहिड़ो तालुक़ु रहियो आहे उन्हनि जो, असांजो उन्हनि सां रहियो आहे, त माना महसूसु ई न थींदो आहे त हीउ शर आहे या ॿिए क़बीले वारो आहे। सो मूं वटि इहा ई शइ आहे त मां इनशाअल्लाह उन्हनि खे चेंजिंग हिकिड़ी आणे ॾींदुमि ऐं उन्हनि खे कढंदासीं जेके हिकिड़ा वीचारा फाथा पिया आहिनि, जकड़िया पिया आहिनि।
माना हर कंहिं जे चंबे में आहिनि, चंबे में जी चंबे मां आहिनि, त उन्हनि खे इनशाला कढी करे आज़ादु कंदासीं। ऐं उमेदु आहे त मूंखे इन 204 जी जेकी आवाम आहे, दोस्त आहिनि, उहे मायूस न कंदा ऐं बिरादरी बि मायूस न कंदी। ज़ाहिर ॻाल्हि आहे त अगरि ॾिठो वञे त हाणे शहर बिरादरी ज़ाहिर ॻाल्हि आहे मूंखे छॾे सरदार अहमद यार ख़ान शर जे घर खे छॾे उहा कंहिं ॿिए खे वोट कोन ॾींदी। ऐं मुंहिंजा जेके दोस्त आहिनि, परस्तार आहिनि, जंहिंजा असां वटि मोबाइलनि में नंबर सेव थियल आहिनि, ज़ाहिर ॻाल्हि आहे ॿियनि क़बीलनि सां वास्तो रखंदड़ आहिनि, उहे मूंखे छॾे कॾहिं बि कंहिंखे उहे जेको आहे वोट न ॾींदा। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां ॿी बि कंदो हलां, अक्सर शहर बिरादरी में इहे ॻाल्हियूं हलनि थियूं त बाबा शहर बिरादरी ज़ाहिर ॻाल्हि आहे ॿिनि हिसनि में विरहिजी वेंदी, पर इहो कॾहिं बि कोन थींदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे मां पहिरियों बि चई हुउमि त सरदार अहमद यार ख़ान शर हाई साहब जे घर खे शहर बिरादरी छॾे कंहिं ॿिए खे वोट कोन ॾींदी। ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां अंदाज़ो लॻायो, अगरि असांजो कंहिं सां इतिहाद न रहियो आहे, बग़ैर इतिहाद जे तव्हां ॾिसो असांजे शहर सरदारनि जी कंहिं ॿिए क़बीले जे दरवाज़े ते कंहिं उन जी ओताक ते का प्लेटफॉर्म ते तस्वीर तव्हांखे नज़र न लॻल हूंदी। छो त हिते ज़ाहिर ॻाल्हि आहे हर को हिकिड़ो सियासत करे थो पियो। ऐं उन खां बाद में सो असांजी शहर बिरादरी हुजे या असांजा दोस्त हुजनि, मूंखे उमेदु आहे त उहे इनशाला मूंखे मायूस न कंदा। सही, माना हीअ त फ़ैसिलो तव्हां करे छॾियो, शहर बिरादरी तव्हांखे ज़ाहिर आहे वोट तव्हांखे ई ॾींदी, तव्हां खां ॿाहिरि त शहर बिरादरी जो वोट वञी कोन थो सघे। इन जी 100% हिकु आवाम खे बि गारंटी आहे, इन 200 जा वोटर बि ॼणंदा। अॼु हिन प्लेटफॉर्म तां न्यूज़ नाउ जी स्क्रीन तां आवाम खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो, मकानी चूंडुनि या मकानी चूंडुनि जे हवाले सां बि ऐं जनरल इलेक्शन जे हवाले सां? ॾिसो, मां कुझु ॾींहं पहिरियों मुंहिंजी हिकिड़ी जेको आहे त नियत रही आहे, नियत साफ़ जेका मुंहिंजी आहे, तव्हां ज़ाहिर ॻाल्हि आहे मुंहिंजियूं पोस्टां पढ़ंदा आहियो। मूंखे त इन ॻाल्हियुनि ते ई बि दोस्त काफ़ी एतिराज़ु कंदा आहिनि त तूं जेको आहे शोएब ख़ान हर हिकिड़े ग़रीब जे फ़र्द खे या आम माण्हू खे तूं कमेंट्स छो कंदो आहे फेसबुक ते? तव्हां ॾिसंदा हूंदो मां त कमेंट्स कंदो, छो त हू असांजी लिस्ट में एड आहे त उनखे ज़ाहिर ॻाल्हि आहे असां मायूस नथा करे सघूं। ऐं उन खां बाद में मकानी चूंडूं अचनि थियूं, सो मां तव्हांजे न्यूज़ नाउ जी टीम ऐं इन पंहिंजे TV चैनल जे थ्रू मां इहो ई पैगाम ॾींदुमि त तव्हां उन माण्हू खे सिलेक्ट कयो, छो त हाणे तव्हांजी क़िस्मत ते आहे। तव्हां सुभाणे ईअं न जो तव्हां जेको आहे त जेके कैंडिडेट चूंडिजी अचनि तव्हां उन ते कावड़ जो इज़हार कयो, गुस्सो कयो। इन खां बहितर आहे त अञा वक़्तु पियो आहे, तव्हां पाण सोचो त असांजे लाइ बहितर क़दम ऐं बहितरीन उम्मीदवार केरु थींदो ऐं केरु ईंदो, असांखे कंहिंखे चूंडाइणु घुरिजे। उहो हाणे तव्हां ते डिपेंड करे थो, अवाम ते डिपेंड करे थो। वोट ज़ाहिर आहे ज़मीर जो आहे। वोट मां कुझु ॾींहं पहिरियों बि इहा पोस्ट आई त मूं चयो त जेकॾहिं असां वॾेरा, असां सरदार ऐं तव्हां वटि अचूं पीर मुर्शिद अमीर, त महिरबानी करे तव्हां जेकॾहिं हिकु प्लेटफॉर्म ते उम्मीदवार आहियो त तव्हां हथु न खणिजो, छो त इहो तव्हांजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो आहे। जीअं सुभाणे कंहिंजी बि तव्हांजे मथां मयार न हुजे, ज़ाहिर आहे डंडे जो ज़ोर त आहे कोन, प्यार ऐं मोहबत जो आहे। वोट ज़मीर जो आहे। सो महिरबानी करे मां तव्हांखे इहो ई चवंदुमि त तव्हांजे थ्रू त जेको हाणे जीअं बलदियाती इलेक्शन अचे थी, तव्हां पाण जेको आहे फ़ैसिलो कयो त असांखे बहितरीन उम्मीदवार कहिड़ो असांखे घुरिजे ऐं कहिड़ो अचणु घुरिजे। वरी महिरबानी मीर साहब। सरदार MPA सरदार मीर शहरयार ख़ान शर जे भाइटे मीर शोएब ख़ान शर जो अॼु न्यूज़ नाउ तां इंटरव्यू नशर कयो पियो वञे। अॼु हुन तमामु जेके सवाल हुया आवाम जा, त उन्हनि संभरुनि सवालनि जा जवाब ॾेई छॾिया आहिनि। सभ खां पहिरियों अहम सवाल इहो हुयो त छा शहर बिरादरी जेको आहे सो ॿिनि हिसनि में विरहाइजी वेंदी, जंहिंमें हिकु शोएब ख़ान शर जो ग्रुप ऐं ॿियो सरदार मीर शहरयार ख़ान शर जो ग्रुप, छा इन में शहर बिरादरी छिड़ विछड़ थींदी? अॼु इन जो वाज़े सबूत इहो शोएब ख़ान ॾेई छॾियो आहे त शहर बिरादरी केॾांहुं न पई वञे। शहर बिरादरी हिकु प्लेटफॉर्म ते आहे ऐं उहा सरदार मीर शहरयार ख़ान शर जे पोयां ई रहंदी ऐं असां बि उनजे पोयां ई कमु कंदासीं। रही ॻाल्हि बलदियाती इलेक्शन जे हवाले सां, त मीर साहब इहो पिणु चयो आहे त जेकॾहिं मूंखे शहर बिरादरी जे कंहिं बि फ़र्द जी जेकॾहिं मुखालफ़त करणी हुजे हा त मां हर शहर बिरादरीअ जे माण्हूअ जे मुखालफ़त में पंहिंजे पैनल जा उम्मीदवार बीहारियां हा। इन सवाल जो बि जवाबु आवाम जे साम्हूं अची वियो। इन हवाले सां वधीक जेके सवाल हूंदा आवाम जा, उहे बि असां खणी करे लम्हा ब लम्हा अपडेट्स तव्हां ताईं ॾींदा रहंदासीं। पंहिंजे होस्ट आसिफ़ शहर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।